किसी मेंबर ने इसको अपोज नहीं किया। Now I put the motion to the House. It has been moved that the bill further to amend the Elections Act 2017, the Elections Second Amendment Bill 2024 be passed. All those in favor of it may say aye. All those against it may say no. I think ayes have it. Motion is adopted. Consequently, the bill is passed. इलेक्शन एक्ट तरमीम बिल 2024 कौमी असम्बली में अक्सरियत सा मंजूर। स्पीकर अयाज सादिक की सदारत है कौमी असम्बली जो इजलास बिलाल अजहर कयानी तरफा कौमी असम्बली में इलेक्शन एक्ट बिल पेश कयो। मुखालिफ धुर तरफा बिल की मुखालिफत ऐवान में गोड़ बिल जू कापियूं फाड़े छॾियूं। जेको शख्स 3 ॾींहनि में कंहिं जमायत में शामिल थिए थो त कंहिं ॿी जमायत में न वञी सघंदो। जंहिं पार्टी जी का बि सीट नाहे उहा मख़सूस सीटूं हासिल न करे सघंदी। बिल जो मत डिजिटल दहशतगर्दी असां हाणे बर्दाश्त न कंदासीं। 9 मई जे ज़िम्मेवारनि खे सज़ा मिलणु घुरिजे। नफ़रत पकड़ींदड़नि खे हर भेरे ऐवान में आंदो वञे थो। इलेक्शन एक्ट जे हवाले सां ग़लति तासुर ॾिनो पियो वञे। इलेक्शन एक्ट तरमीमी बिल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ आहे। कानून ठाहिणु पार्लियामेंट जो कमु आहे, अदालतुनि जो न। पाकिस्तान जा मसइला हिक शख़्स खां वधीक थी विया आहिनि। ऐवान में सिर्फ़ तक़रीर न पर आवाम जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। PPM-MN शाज़िया मरीज़ जो क़ौमी असम्बली में ख़िताब संदसि चवणु आहे त नफ़रत ऐं विरहाङे जूं ॻाल्हियूं कंदड़ मुहिब वतन न आहिनि। पाकिस्तान जे इस्तेहकाम लाइ हर क़ीमत अदा कंदासीं। शागिर्द तहरीक जे अगवाड़नि जी धमकी खां पोइ बांग्लादेश जे सदर मोहम्मद शहाबुद्दीन बांग्लादेशी पार्लियामेंट तोड़े छॾी। नोबेल इनाम माणींदड़ डॉक्टर यूनस उबूरी हुकूमत जी सरबराही करण लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो। बांग्लादेशी शागिर्द पारां 3 वॻे ताईं पार्लियामेंट तोड़ण ऐं संदन ॾिनल नालनि ते ॿधल उबूरी हुकूमत क़ाइमु करण जी वार्निंग ॾिनी वई हुई। बांग्लादेशी सदर जे हुक्मनि खां पोइ बांग्लादेश नेशनल पार्टी जे सरबराह ख़ालिदा ज़िया खे बि आज़ादु कयो वियो। बांग्लादेश जी अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद खे भारत में महफ़ूज़ हंधि रिहाइश ॾिनी वई। शेख हसीना जी बरतानिया में सियासी पनाह हासिल करण ताईं संदसि भारत में रहण जो इम्कान। बांग्लादेशी मीडिया मूजिबि शेख हसीना जी नई दिल्ली में रहंदड़ पंहिंजी धीउ साइमा वाजिद सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी मुलाक़ात। बलोचिस्तान जी सियासी मुआशी ऐं अमनो अवाज़ी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात दौरान क़ौमी असम्बली जो डेप्यूटी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह बि मौजूदु। हलंदड़ महीने जी आख़िर ताईं IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वेंदो। पाकिस्तान में आबादी तमामु घणी वधी वई आहे। मुल्क में आबादीअ जो बम फाटी चुको आहे। मुल्की मुआशी सूरत हाल खे बहितर करण लाइ बजट टैक्स निज़ाम में बहितरी आणी पवंदी। नाणे बारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब ख़िताब संदसि चवणु आहे त पाकिस्तान मौसमी तब्दीली सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौसमी तब्दीली सबबि ॿोड़ जूं तबाहकारियूं थियूं आहिनि। कंहिं बि तरक़ियाती कम में देरि न थियणु घुरिजे। पाकिस्तान खे आबादी खे कंट्रोल करण लाइ असराइदा क़दम खणणा पवंदा। सिंध हुकूमत तरफ़ां कराची जी आवाम ऐं मुसाफ़िरनि लाइ वॾी ख़ुशख़बरी। कराची शहर मां बस अॾनि खे ॿाहिरि मुंतक़िल करण ऐं मुसाफ़िरनि खे मुफ़्त शटल सर्विस फ़राहम करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बस अॾनि खे फ़ौरी तौर ते तरजीही बुनियादनि ते शहर खां ॿाहिरि मुंतक़िल करण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त पुराणनि बस अॾनि तां मुसाफ़िरनि लाइ मुफ़्त शटल सर्विस हलाई वेंदी। मुसाफ़िरनि खे टर्मिनल ताईं पहुचाइण लाइ मुफ़्त शटल सर्विस 14 अगस्त खां शुरू कई पई वञे। वॾियुनि गाॾियुनि जी अचु वञु सबबि शहरियुनि खे परेशानी थिए थी ऐं रोडनि ते बि दबाव वधे थो। कराची बस टर्मिनल में मुसाफ़िरनि लाइ वधीक जदीद सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। कैंट स्टेशन, सगीर शहीद रोड, एमेजिना रोड ऐं अलकरम स्क्वायर खां शुरू कई वेंदी। जवाबदार अगवा करे कराचीअ में ज़्यादती जो निशानो बणाईंदा हुआ। पंहिंजे वालिद ॾांहुं वञणु चाहियां थी। लाड़काने मां अगवा थी वियल 8वीं क्लास जी शागिर्दियाणी दुआ शुमाइला बिरोहीअ जो लाड़काने जे 4th सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट आॾो बयान। शागिर्दियाणीअ जे बयान खां पोइ अदालत दुआ शुमाइला बिरोहीअ जे वालिदैन खे 10 लख रुपयनि जा बांड जमो करण जो हुकुम।
अदालत गिरफ़्तार टिनि जवाबदारनि खे 12 अगस्त ताईं जिस्मानी रिमांड ते जेल माणे छॾियो। मुल्क के मुख्तलिफ़ शहरनि में बोड वारी सूरत हाल घरनि फसलुनि ऐं बाग़नि खे नुक़सान। गिलगित बल्तिस्तान बलूचिस्तान ऐं सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में केतिरा ई ॻोठ पाणी हेठि। हज़ारे एकड़नि ते बीठल फसलुनि खे नुक़सान। बिजली जी फराहमी बि मुअत्तल। मुतासिर ॻोठनि में इमदादी कार्रवायूं जारी। सिंध जे मुख्तलिफ़ इलाइक़नि में सावणे जी बरसात। शेदादपुर झोल ठरी मीरवा गुपचाणी में वक़्फ़े सां बरसात। हेठाइन वारा इलाइक़ा पाणी हेठि। मवासिलाती निज़ाम मुतासिर हुअण सबब शहरियुनि जी मुश्किलातुनि में इज़ाफ़ो। दादू में नई गाज़ में पाणी जी सतह 10 फुट थी वई। खैरपुर में नसीर फ़कीर जलालाणी वेझो पाणी वहिकरनि सबब हिफ़ाज़ती बंदि टुटी पियो। भरपासे वारा इलाइक़ा पाणी हेठि। टंडो आदम वेझो रोहिड़ी कैनाल खे लॻल खंड बदिजी वियो। खंड खे बंदि करण खां पोइ बंद जी मज़बूतीअ लाइ कोशिशूं जारी। अॻूणो MNA नवीद डेरो चीफ इंजीनियर सखर मंसूर मेमन खंड जी निगरानी लाइ मौजूदु। टंडो रहीम खान जे खीरथर जाबलू पट्टी ते तेज़ बरसात बाद मुख़्तलिफ़ नयुनि जे वहिकरनि में इज़ाफ़ो। कासे में बोड जहिड़ी सूरत हाल बरक़रार। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। खाद खुराक जी शयुनि जी खोट हुकूमत पारां का बि वाहुर न कई वई। सेवण में मनसर ढंढ में पानी की सतह 110 फुट 8 RL ताईं पहुची वियो। 24 कलाकनि दौरान मंछर ढंढ जे पानी की सतह में 1 फुट जो इज़ाफ़ो। आपाजी खातिर चवणु आहे त मंछर ढंढ में पानी की गुंजाइश 130 फुटनि ताईं आहे। ख़तरे जी का बि ॻाल्हि नाहे। मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि। जसकम नारी तहरीक जी अॻुवान कामरेड मुर्कजान पीरज़ादो जी मुबैना क़त्ल वारो मामिलो। जुडिशियल मजिस्ट्रेट नंबर 8 जे जज एहसान अंसारी जी अदालत में मुर्कजान क़त्ल केस जी ॿुधणी। अदालती हुकुम में बावजूदि कंप्लाइंस रिपोर्ट पेश न करण ते SSP खे शूकास नोटिस जारी। 10 अगस्त ताईं रिपोर्ट जमा करण जो हुकुम। तंगवाणी भरसां जमाल वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन दौरान केतिरनि ई हुकारी गैंग जे ठिकाणनि खे ड्राहे पट कयो वियो। 10 खां वधीक शकी गिरफ़्तार। अमेरिका विच ओभर में छिकताड़ घटाइण लाइ सिफ़ारती कोशिशूं करे रहियो आहे। सभिनी धुरियुनि ते ज़ोर ॾिनो आहे त उहे छिकताड़ खे वधाइण खां पासो कनि। इहो अहम आहे त गज़ा में जंगबंदी जो मुआहिदो तइ थी वञे। अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो बयान संदसि चवणु आहे त धुरियूं मुआहिदे ते पहुचण लाइ रस्ता ॻोल्हनि। इनकार या देर न करणु घुरिजे।